अॼु ॿुधो उन जवान जो वाक़ियो जेको अल्लाह जे दरगाह मां अल्लाह जे हबीब घुरी वरितो आहे। मुहर्रम जे पहिरीं तारीख़ हज़रत उमर साईं जी शहादत आहे। समझो था वा? मुहर्रम जे पहिरीं तारीख़ चंड बीठो आहे, इस्लामी साल जी शुरूआत थी आहे, इस्लाम जो साल जो सिज उभरे थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालो जो पाक बानो, अल्लाह जे हबीब जो सच्चो आशिक, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो परवानो, मुझे मिठड़े मोहम्मद अरबीअ जो सहरो, जंहिंखे नबी पाक अल्लाह जे दरगाह मां घुरी वरितो आहे। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह चवंदा हुआ, फरमाईंदा हुआ त मुंहिंजा ख़लीफ़ा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे ख़लीफ़ा जन खे मूं ख़िलाफ़त ॾिनी, ॿिया उहे मुंहिंजा ख़लीफ़ा जन मूंखां ख़िलाफ़त घुरी, टियों मुंहिंजा उहे ख़लीफ़ा हज़रत रोज़े वारो फरमाए थो जन जे लाइ मूंखे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरगाह मां इल्हाम थियो त मोहम्मद राशिद हिन खे ख़लीफ़ो बणाए। पाण फरमाईंदा हुआ ख़लीफ़ो कड़े वारो ख़लीफ़ो महमूद निज़ामानी क़ौम जो आहे। पाण फरमाए था उन्हनि ख़लीफ़नि में जो आहे जंहिं ख़लीफ़े जे लाइ मूंखे रब जे दरबार मां इल्हाम थियो, मां रब जे चवण सां उनखे ख़िलाफ़त अता फरमाई। ऐं मुंहिंजा अदा कंहिंजी तक़दीर में लिखियल आहे, को तबलीग ॿुधी आयो आहे, को क़ुरान ॿुधी आयो आहे, को मोहम्मद जा मौजज़ा ॿुधी आयो आहे, को हुज़ूर जो हुस्न ॾिसी आयो आहे, को नबीअ जो अख़लाक़ ॾिसी आयो आहे, को कहिड़ी ख़ूबी ॾिसी आयो आहे त को तबलीग ते आयो आहे, को कंहिं ॿिए जे सलाह सां आयो आहे, ॿिए जे मशवरे सां आयो आहे, ॿिए जे सम्झाइण ते आयो आहे। अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालू जे ज़ात बाबरकात जे महबूब जी दरबार में टोलनि जा टोला मुस्लमान थींदा विया, ईमान आणींदा विया। पर वाह उमर फारूक तो जो मक़ाम ऐं मर्तबो आहे, मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरगाह में हथड़ा खणी दुआ थो घुरे, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब। ओ मुंहिंजा मौला, मां तुंहिंजो हबीब आहियां, जग मुंहिंजे लाइ जोड़ी, 1.25 लख नबीअ जो सरदार मूंखे बणाई। मां ना चाहां आसमान ज़मीन को न थे हा, अर्श फर्श को न थियनि हा, मूंखे आख़िरी नबी बणायो थी। मां प्यारे नबीअ जी का दुआ रद्द को न कंदो आहियां, पर अॼु मां ख़ासि तोखो अंगल करे घुराए थो उमर बिन ख़त्ताब, ख़िताब जे पुट उमर खे मुस्लमान करे मां मोहम्मद ॾे मोकिल त इस्लाम जी ताईद थी पवे। वॾी ॻाल्हि आहे साईं, का मामूली ॻाल्हि कान्हे। आम तरह सां वीचारा आलम दरवेश चवंदा आहिनि त ॿिया सभु मोहम्मद जा मुरीद हुआ। चओ अबा छा हुआ? अबू बकर मुरीदा, उस्मान मुरीदा, अली साईं मुरीदा, हसन साईं मुरीदा, हजरत हुसैन साईं मुरीदा, हजरत अबू ज़र गफ़ारी मुरीदा, हजरत सलमान फारसी मुरीदा, हजरत बिलाल मुरीदा। अहिड़े तरीक़े सां सभु मुंहिंजे मोहम्मद करीम जा सहाबी मुरीदा, पर हजरत उमर मोहम्मद करीम जी मुरादा चाहे मुस्तफ़ा जी ॾाढे त चओ चाहे ज़ोर सां चओ मोहम्मद अरबीअ जी मुरादा, मुस्तफ़ा जे दिल जी तमन्ना है, ख्वाहिशा ॿियनि खे ख्वाहिशा त मुस्लमान थियूं, पर हज़रत उमर जो भाग ॾेखारियो जो मुंहिंजो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाहिश पियो ॾेखारे। ऐं मुंहिंजा मौला मां तोखां घुरी थो वठां पियो हज़रत उमर खे मुस्लमान बणाए। ऐं रुगो ईअं चयो हा त मुस्लमान बणाए न, पर वधाए लफ़्ज़ अचे थो अय्यिदिल इस्लाम, मुस्लमान त हुनखे बणाए, पर हज़रत उमर खे इस्लाम जो ताईद कंदड़ बणाए, इस्लाम जी बाह बणाए, इस्लाम जी कुवत बणाए, इस्लाम जी ताक़त बणाए, इस्लाम जो बाज़ू बणाए, इस्लाम खे कुल्हेजण वारो बणाए, इस्लाम जो ताईद कंदड़ बणाए। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहा मुस्तफ़ा जी दुआ क़बूल थो फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, नबी जी दुआ रद्द न थींदी आहे। मां तव्हांखे अॻे जुमे ते सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जे ज़िम्न में ॿुधायो हो, शायदि यादि हुजेव। आहे असां मुस्लमान खे वेसर जो मर्ज़, पर वरी बि यादि करायां त ख़लीफ़ा असांजा माण्हू वात फारे अदा ख़लीफ़ा हा, ख़लीफ़ा छा चवंदा आहिनि? ख़लीफ़ा
खलीफा खलीफा काॾे खलीफो काॾे पुट काॾे खलीफो काॾे औलाद खलीफा। मां तोखे मिसाल ॾिनो हो त मखदूम साहब जे खलीफ़नि जहिड़ो खलीफ़ो न सम्झ, पीर साईं पागारे जे खलीफ़नि जहिड़ो खलीफ़ो न सम्झो त को महर आहे त को मंगरियो आहे को राजड़ आहे। भिटाई जे खलीफ़नि जहिड़ो खलीफ़ो न सम्झो, हज़रत सुल्तान औलिया जे खलीफ़नि जहिड़ो खलीफ़ो न सम्झो, कलंदर शाहबाज जे खलीफ़नि जहिड़ो खलीफ़ो न सम्झो। उहे ॿियनि क़ौमुनि जा थी सघनि था, को ॾाहरी हूंदो को राजड़ हूंदो को महर हूंदो को मंगरियो हूंदो को ओठो हूंदो को कहिड़ी क़ौम जो हूंदो, इहे ॿियनि पीरनि जा खलीफ़ा ईअं हा। पर मुहम्मद अरबी जा जेके खलीफ़ा तूं नफ़रत सां चवंदो आहे खलीफ़ा, उहे ख़ाली खलीफ़ा कोन हा पर मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जा मिट हा। ॿुधो हुई न हज़रत उस्मान लाइ, ॿुधो हुई न। हाणे तुंहिंजो इम्तिहान थो वठां, विरांडे वारा ॿुधाइजो ॿिया न। हज़रत उस्मान नबी पाक जो छा थींदो हो माइटीअ में? ख़ैर भला तव्हां ई खणी ॿुधायो। साईं तव्हां त रोज़ पिया पढ़ायो, उस्ताद पियो ॿुधाए, उस्ताद खे त ख़बर आहे। बिसरी वियो न? पुफीअ जे धीउ जो पुटु, और जे चवंदा आहिनि अचई थी गुज़ारत अचे अचे, पोइ चवंदा 40 जुज़ लॻी गुज़ारत ॾेई। असांजे पहलवान मीर अली पुफीअ जे औलाद में शामिल त कयो, पर थोरो हेठि वञे हा त कमु सवलो थी पवे हा। पुफीअ जे धीउ जो पुटु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुफीअ जे न्याणीअ जो माना पुफाट जो पुटु आहे। ऐं ॿिए पासे रुगो पुफाट जो पुटु कोन्हे, मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो बि आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहुरो, पर उन सां गॾोगॾु नबी पाक अलैहिस्सलाम जो छहो ॾाॾो ऐं हज़रत अबू बकर जो ॾाॾो साॻो आहे। हज़रत अली नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो, वरी चाचे जो पुटु बि आहे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा प्यारा भाउ वज़ीर हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾंग में नबी पाक अलैहिस्सलाम जो सौटी सौट आहे। हिकिड़ो हूंदो आहे सॻो सौट, ॿियो हूंदो आहे सौटाणे सौट। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी पाक घरवारी हज़रत बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम जी कुंवार आहे, पर हज़रत अमीर उमर जी न्याणी आहे। हज़ूर करीम अलैहिस्सलाम जो सहुरो बि थिए थो त मुंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौटाणे सौट बि थिए थो। सलात मुंहिंजे नबी दे। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, जेके नबी करीम जे ज़ात बाबरकात सां मिटी माइटीअ जी निस्बत आहे, हाणे उहा निस्बत पंहिंजी जॻह ते, पर मां हिकिड़ो सुवाल तोखां कयां थो, पंहिंजे ईमान सां ॿुधाइजा। भली नबी पाक जो सहुरो न हुजे, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट न हुजे, नबी करीम जे ज़ात बाबरकात जो न्याणो न हुजे,